जी नाज़रीन, नापरकोट थाणे जे हद मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर लगो नापरकोट थाणे जे हद सीपी लिंक रोड ते नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में कच्चे जे ॻोठ मेराण बिजाणी रहवासी ॿ ॼणा ग़ुलाम हैदर बिजाणी ऐं अब्दुल रशीद बिजाणी मारिजी विया आहिनि। इतला ते ॻोठाणा वाक़े वारे हंधि पहुता नौजवाननि जे लाशनि खे घर मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ नौजवाननि जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। जॾहिं त नापरकोट पुलिस वाक़े वारे हंधि पहुतल आहे, होॾां वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। नाज़रीन, नापरकोट थाणे जे हद मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर लगो नापरकोट थाणे जे हद सीपी लिंक रोड ते नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में कच्चे जे ॻोठ मेराण बिजाणी रहवासी ॿ ॼणा ग़ुलाम हैदर बिजाणी ऐं अब्दुल रशीद बिजाणी मारिजी विया आहिनि। जॾहिं त इतला ते ॻोठाणा वाक़े वारे हंधि पहुता नौजवाननि जे लाशनि खे घर मुंतक़िल कयो वियो आहे। नौजवाननि जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। नापरकोट पुलिस वाक़े वारे हंधि पहुतल आहे। ॿिए तरफ़ वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ नापरकोट।